अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मिय्यित ताहिरिल मुत्तक़ी व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल अस्र इन्नल इंसाना लफ़ी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस्सब्र। सदक़ल्लाह मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्द व सना तारीफ़ अल्लाह ताला यको मालिक खालिक सना लायक बेमिसाल जै शान में कोई शरीक नहीं। उन्हीं जी मखलूक उन्हीं मुल्क वही माबूदा वही मखलूदा जै अल्लाह पांजी कुदरत तत सरा ता अर्श मौला ताई सारी कायनात के कुन्नत अमर से पैदा फरमायो। फइज़ा क़ज़ा अमरन फइन्नमा लहू कुन फयकून। मालिक कंहिं बि शइ जे पैदा करण जो इरादो फरमाईंदो आहे बस एतिरो हुकुम थींदो आहे कुन थी फयकून। नज़र फेरायो वसी जहान समंदर दरिया आसमान कुर्सी लोहो कलम सिदरतुल मुंतहा ता अर्श वाला। सियासतदान पंहिंजी कमाल कोशिश कई जहान जी इब्तिदा काथे आ इंतिहा काथे आ। ॻोल्हींदे ॻोल्हींदे क़बर में पहुता कंहिं बि कमा हक़ो इहो बयान इहा ख़बर अल्लाह खे आहे जेको मालिक पंहिंजी शान में फरमाए थो अल्लाह ख़ालिक़ु कुल्ल शैइन। अल्लाह हर शइ खे ख़लक़ींदड़ आहे पैदा कंदड़ आहे। ॿी उन्हीं खे ख़बर आहे जंहिं प्यारे हबीब खे मेराज जी रात तमाम कायनात
जॾहिं बैतुल मुक़द्दस तशरीफ़ थिया आहिनि मसले जी जाइ ख़ाली आहे, बाक़ी सिफ़र में अंबिया अलैहिस्सलाम जा अरवाह मौजूद हैं इंसानी सूरत में। वही अर्ज़ करे या रसूल अल्लाह आहा इमाम आहे, बाक़ी जेके ॿिया आहिनि उहे मुक़्तदी आहिनि, इमाम करायो। हज़ूर सही मसले ते बि जेका नमाज़ पढ़ाई आहे आने नमाज़ में जो अर्ज़ मदीना जो थी गुज़रियो आहे उम्मत खे यादि करवायो। उन्हीअ खां पोइ आसमानी ये सफ़र कंदे नबी अलैहिस्सलाम सिदरतुल मुंतहा जेका जिब्रील अलैहिस्सलाम जी जाइ रहंदी आहे उते तशरीफ़ आहिनि। हज़ूर अलैहिस्सलाम पंहिंजे क़दम मुबारक खे वधाईंदो रहे थो। जिब्रील इन जाइ बीही पंहिंजे क़दम खे पोइते करे पान करीम ने हैरान किया, या मक्के में गज गज, मदीने में गज गज, सिदरतुल मुंतहा ते गज गज, सतन आसमान ते गज गज, कुर्सी ते गज गज, लोहो कलम ते गज गज, अज छो पंहिंजे क़दम खे पोइते रखे थो। या रसूल अल्लाह मां अल्लाह जे नूर जो ताब सही रखा जे हिकिड़ो क़दम मां अॻिते कयो मुंहिंजा पर सड़ी वेंदा। ही जिब्रील अलैहिस्सलाम जिन मलाइकनि खे मालिक पंहिंजे नूर मां पैदा कयो, ॿियो नूर मदीने वारे साईं जो आहे। फरमाइनि था अव्वल मा ख़लक़ल्लाह नूरी, कायनात में का शइ नहीं, पहिरियों अल्लाह मां मोहम्मद जो नूर पैदा कयो। ते सरकार मदीना जो अर्श मौला ते पहुचण थियो आहे। उन जाइ ते साईं बि इरादो कनि था त जॾहिं अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम सां हम कलाम थियो, कलाम फरमाए, हुक्म कयो अल्लाह अवल जुती पंहिंजी लाइ अखलौ नालैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुआ। मूसा अलैहिस्सलाम पहिरियों उघाड़े आया, खुदा सलाम कलाम जो ताब सही नहीं हुआ। खर मूसा साइका, मूसा बेहोश गिरी पियो आहे। हज़ूर खे उहो वक़्तु यादि आयो त अल्लाह ताला मूसा खे हुकुम कयो मां बिजली लाहियां। अल्लाह आयो मुंहिंजा हबीब जुती पंहिंजी न लाइ मुंहिंजा अल्लाह मूसा अलैहिस्सलाम खे पाराए थो, लहराए थो, उनखे पाराए थो। मुंहिंजा महबूब हो मूसा है, तू मोहम्मद हो कलीम, तू हबीब। कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, कोहे तूर और है, अर्श मौला और है। ये असांजे दिल पर जो शान इन शान का बयान कंदे कंदे सैयदा आदम अलैहिस्सलाम खां वठी जेके भी बंदा पैदा थी रहा कब्रनि में पहुता, क़यामत में पैदा थींदा रहंदा, कंहिंखे बि ताक़त न थी जो इन शान खे तमामु पूरो बयान करे सघे। हर एक पंहिंजे पंहिंजे वक़्त में जो हुकुम खुदावंद जो पहुतो
जो फरमान मुझे मालिक ने मोकिलियो उन्हें खे याद करे पंहिंजी उम्मत खे ॿुधायो मगर कमा को जेको ख़बर आहे त मदीने जे साईं खे ख़बर आहे हिन साईं जो उहो शान बाला बुलंद आहे अज़ आदम अलैहिस्सलाम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबी जा दर्जा गॾु कर मगर ही दर्जो हर दर्जे खां आला आहे असां ख़ुशनसीब आहियूं वॾे भाग वारा वॾे शान मान इज़त अज़मत वारा जो असां इन नबी जा उम्मती थियासीं ये उम्मत जे लाइ बूढ़ा गारिया हथरा खणी रोई अर्ज़ कयो त मदीने जे मोर मोर अव्हां जे मथां हक़ आहे जो फरमान प्यारे महबूबन जो असां ते पहुचे उन फरमान खे ॾिसूं ॿुधूं उन फरमान खे सीने में असांजो अकुल का सरा समझ का सरा जेकर सही ख़बर आहे अल्लाह जे नबी खे ख़बर आहे मुंहिंजे महबूब जो फरमायो सही सच फरमायो जेकर तूं मालिक जो करम कुर्ब अदा करणो घुरे थो फतबिऊनी सरकार जी ताबेदारी कर उहा ताबेदारी इन ताबेदारी जे लाइ हिकिड़े कदम खे वधाइण तुंहिंजो कमु त सभु गुनाह मुंहिंजे अल्लाह जो यग़फिर लकुम ज़ुनूबकुम मां अल्लाह तव्हांजा ज़ुनूब ॾोह बख़्शींदो आहियां वल्लाहु गफ़ूरुर रहीम बेशक मां अल्लाह बख़्शींदड़ महिरबान आहियां हिन आज जे साम्हूं कलाम करीमा हिकु हल्की सूरत तिलावत कई आहे जंहिंमें कसम खणी ख़ुदा ही बयान फरमाए थो इन कसम में को राज अल्लाह ताला जेकर कसम खणे भी वो फरमान सचो आहे जेकर कसम न फरमाए फरमान वल असर नमाज नमाज वक्त पर सही तर्जुमो प्यारे महबूब जे आमद वारे ज़माने जो कसम वल असर प्यारे महबूब मोहम्मद मुस्तफा जे आमद वारे ज़माने जो कसम ला अमरो तुंहिंजी हयाती तय्यबा जो कसम तुंहिंजी उमिरि जो कसम ला अक़सम बिहाज़िल बलद व अंत हिल्लुम बिहाज़िल बलद इन अमन वारे शहर जो कसम छो व अंत हिल्लुम बिहाज़िल बलद तुंहिंजो क़याम तुंहिंजो रहणा इन करे मां अल्लाह मक्के जो कसम थो हुजूर खां वल भी काफ़ी नबी थी गुज़रिया जिन पंहिंजे वक़्त में पंहिंजी क़ौम खे सम्झायो सेखारियो पर ईअं किथे न आहे जहिड़ी तरह अल्लाह ताला प्यारे महबूब जी ज़िंदगी जो कसम खयो रहण जो कसम खयो हुजूर जे अचण मुबारक जो कसम खयो ईअं कसम ख़ुदा कंहिं पैगंबर लाइ कोन कयो असां ख़ुशनसीब आहियूं जेकर इहा सियासत मोहब्बत प्यार असांजे नबी के पंहिंजे ग़ुलामन उम्मत सां आहे त जंहिं दुनिया में न विसारियो त क़यामत में न विसारी क़यामत में न विसारी इन लाइ असांजे मथां कुल ए मुंहिंजा नबी फरमा ऐलान कर हुकुम मुंहिंजो आहे ॿुधाइण तुंहिंजो आहे हुकुम मुंहिंजो आहे
पहचान तुंहिंजो हुकुम मुंहिंजो सेखार तुंहिंजो आहे इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जेकर अल्लाह सां मोहब्बत कनि था अल्लाह जो जेको अल्लाह सां प्यार छा कनि फत्तबिऊनी मां मोहम्मद जी ताबेदारी कयो नबी जी ताबेदारी खुद खुदा जी ताबेदारी आहे खुद फरमाने हक मुस्तफा ते नाज़िल थियो जिब्रील अलैहिस्सलाम जो अचण नबी जी ज़ात जी ख़िदमत में थियो त अल्लाह जो यो कसम तमाम प्यार मजा है जेकर अवां के मिठे मालिक जी मोहब्बत फत्तबिऊनी मां मोहम्मद जी ताबेदारी कयो जिन तुंहिंजी ताबेदारी कई गुलामी कबूल कई जेके तुंहिंजा कलमो पढ़ी उम्मती बणिया युब्बिकुम अल्लाह इन्हनि खे अल्लाह दोस्त रखे थो यग़फिर लकुम ज़ुनूबकुम अॻियां पोयां गुनाह खुला माफ़ वल्लाहु गफ़ूरुर रहीम बेशक अल्लाह बख़्शींदड़ मेहरबान वल असर प्यारे हबीब जी आमद वारे ज़माने जो कसम छो इन्नल इंसान लफ़ी खुसर बेशक इंसान खासारे में पतो पयो त हर इंसान ताजर व्यापारी जिंदगी दुकान अमल नेक या बद दुकान जो सौदो वो जड़ो सौदो त खरीदार बोलो एक सौदो शैतानिया बियो सौदो रहमानी जेको रहमानी सौदो उन जो खरीदार अल्लाह जेको शैतानी सौदो उन जो खरीदार शैतान आहे अज भी तहां मिठे मालिक सां व्यापार कर रहा हो इन राह में नहीं भी रहा हो ऐं मिठे मालिक खां वठी भी इन सौदे जो पतो तॾहिं पवंदो जॾहिं मौत जा माण्हू ईंदा इन सौदे जो पतो तॾहिं पवंदो जॾहिं गांधी कबर में सुमारे मोटंदा इन सौदे जी तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं क़यामत जे ॾियारे हिसाब किताब थींदो सच करे पुछो जिन सचो सौदो करे मिठे मालिक खे राज़ी कयो इन्हनि जो मौत ईमान कामिल ते थींदो ज़बान कलमे कान भॼंदी इन सचो सौदो मिठे मालिक सां करे मालिक खे राज़ी कयो मलाक उथारे हरींदा अल्लाह पाक जिस्म में रूह खे फूकींदो पुछंदा मलाक मन रब्बुक मां दीनुक मन नबीयुक रब तुंहिंजो कहिड़ो आहे जी मिठे मालिक सां मोहब्बत आहे सुभान अल्लाह इश्क वारी तंद दिल वारी चोर आहिनि अल्लाह 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 तुंहिंजा रब अल्लाह रब असांजो अल्लाह वरी पुछंदा मां दीनुक दीन तुंहिंजो कहिड़ो आहे मज़हब तुंहिंजो कहिड़ो आहे कहिड़े नबी जो उम्मती आहे जिन खे मुंहिंजे दिल में सची मोहब्बत आहे तुंहिंजो मुंहिंजो नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जो ॾियारो थींदो हिसाब किताब जो सोचो वो दा सोचो छा दिनों से छा वतो खबर सब खे अज वक्त रोई रोई के राजी कयो अज वक्त तौबा कबूल करने जो अज वक्त ये आज तौबा न कई अल्लाह के न सदी मिठे मालिक जो वास्तो मिठी सलात न पढ़ी पांजे किस्मत खे चो पर वो वक्त केड़ा गुनाह थी सिर्फ सजू थी अखिर में गोरा आने दर्द भरी दाह करे थो समूरा सवीरा कबीरा गुनाह खुदा माफ दोस्तों कुछ नजर खे फेरायो हाल ही जनाज़ो अची रहियो सुभाणे असां खे बि खट ते खणंदा खुश न थी त हे ऐश खाइण पीअण सुञाणिया आहिनि यादि रखो जीअं हिन दिलबर खे जनाज़े ते खणी खट ते खणी हिते आंदो थो सुभाणे तूं बि इन हाल में हूंदे तो असांखे बि खट ते खणी अॼु मिटीअ ते रखंदा सुभाणे अल्लाह
अल्लाह अर्ज कयो इंसान ताजिर व्यापारी ये जिंदगी दुकान जिंदगी जो सौदो अमल ये सौदो जिंदगी जो जड़ो सौदो तो खरीदार हो ये सच्चो सौदो तो खरीदार अल्लाह ये बुरो सौदो तो खरीदार शैतान दिलन जो पतो अल्लाह के वासिरु को लकुम अविजहरु बिही इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर वही मालिक जो को सीने जे भेजन के जाने तो वधीक उन्हनि खे पतो आहे जिन सौदो कयो जिन सौदो न कयो मुबारक उन्हनि खे आहे जिन पंहिंजी ज़िंदगीअ में सचो सौदो मिठे मालिक सां कयो उहे जन्नती मां ॻाल्हाइण जहिड़ो न सख़्तु तकलीफ़ यहाँ जी दुआ है वहाँ जी मोहब्बत जंहिं दुआ इहो कमु करे रही आहे तकलीफ़ जी हालत आवाज़ निकिरी नथो सघे वॾो दिलि ते भार वॾो असर जेको इलाज थी रहियो आहे पर ॻाल्हि असली आहे त फ़क़ियूं तॾहिं फ़र्क़ु कनि फ़क़ियूं तॾहिं फ़र्क़ु कनि जॾहिं अमर थिए अल्लाह अमर अल्लाह जो न आहे त फ़क़ी छा कंदी जे अल्लाह जो अमर आहे मानो चऊं भलो बस والعصر إن الإنسان لفي خسر إلا الذين آمنوا وعملوا الصالحات जिन ईमान आंदो अमल खां बाद ईमान खां बाद अमल सालिह जो पतो पयो त ईमान मुक़द्दम अमल मुअख़्खर जे ईमान आहे त अमल क़बूल आहे ईमान न आहे अमल क़बूल न आहे ईमान ते घणो कुझु ॻाल्हायो आहे पर ईमान असली हक़ीक़त नबी करीम जी मोहब्बत सरकार जी मोहब्बत जान खां वधीक पीउ माउ खां वधीक औलाद खां वधीक काइनात में जेके बि इंसाननि वन्नास अजमईन इन सभिनी खां वधीक हे ईमान आहे जे ईमान मिलियो त हर अमल तुंहिंजो क़बूल आहे जे ईमान में खामी पइजी वई घटि वधाई थी पई त अमल क़बूल न आहे अॻ में ईमान पंहिंजे खे ठाहियो दुरुस्त कयो पोइ तव्हांजो अमल क़बूल पर अॼु हे हिकु त रमज़ान मुबारक ॿियो ॾींहुं जुमे जो पाण फरमाइनि था जीअं ईद जे ॾाढे ख़ुशी कबी आहे ही जुमे जो ॾिहाड़ो मोमिन जे लाइ ईद आहे वॾो ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे अॼु ख़ुशी कयो तव्हांखे इन ख़ुशीअ जी मुबारक आहे अल्लाह ताला तव्हां राज़ी आहे तुंहिंजो शान तुंहिंजी इज़त तुंहिंजी अज़मत अल्लाह अल्लाह मलाक लिखी रहिया आहिनि या क़यामत ॾाढे पेश थींदी इंशाअल्लाह उते तूं नाची हुजे तुंहिंजा कर मथे हूंदा उन्हनि सां गॾु हूंदे जिन जी उन्हनि सां मोहबत निबनि सां सिद्दीक़नि सां शहीदनि सां ज़ात जो केरु बि हिन वक़्त जे मुहाबे तुंहिंजो हथु अंबिया अलैहिस्सलाम जी दामन में हूंदो तुंहिंजो हथु सिद्दीक़नि जी दामन में हूंदो तुंहिंजो हथु शहीदनि जी दामन में हूंदो तुंहिंजो हथु उम्मत जा उन्हनि जी दामन में हूंदो सुभान अल्लाह उन्हनि जो हे जहान बि चङो आहे अॼु बि सुकून क़ल्ब खे आहे आराम क़ल्ब खे आहे क़यामत जे ॾिहाड़े रिफ़ाक़त उन्हनि जी हूंदी जिन जे मथां ख़ुदा जा इनाम मां दुआ थो घुरां टे थियण वारा आहिनि हालात साढनि टिनि ताईं हलंदो आहे अल्लाह ताला अव्हां जो हाज़िर क़बूल फरमाए हिन वक़्त खे ॾिसो हिन वक़्त खे ॾिसो अॼु ख़्यालु पियो अज़ान जा न मिली रमज़ान मुबारक जो महीनो आहे थी सघे थो जमात घटि अचे पर जीअं अॼु आयो
अखे में गोरा मुझा मौला असांजो कुल कासिरा असांखे पंज को कासे बिहारा हे तुंहिंजो करम आहे जे करम सां तुंहिंजा माना अॼु रहमत वारे मैदान में गंदे दौरे में शरीफ थिया आहिनि महीनो रमज़ान जो आहे ॾियारो जुमे जो आहे अॼु असांजे लाइ हे ॾियारो हर ईद खां वधीक हर ख़ुशीअ खां वधीक ख़ुशी आहे जेका अलाह पाक तोखे नसीब कई आहे मां तोखे इन ख़ुशीअ जी मुबारक ॾियां थो तोखे मुबारक दुआ अल्लाह से बाकी जिंदगी पंहिंजी रज़ा में शामिल करे गुनाह खां खुदा बचाए असांजे औलाद में खुदा सालो नेक करे हक़ जी कशी करे असांजो मुल्क पाकिस्तान हक़ सां सच सां शाद आबाद रहे अल्लाह पाक आलम इस्लाम लाइ अर्ज़ा मुंहिंजा मौला आलम इस्लाम जी पार थी तूं ई असांजो मालिक आहे तूं ई हलाईंदड़ तूं ई ॾींदड़ मुंहिंजा मौला तूं ई इज़त ॾे तूं ई ज़िलत ॾे मुंहिंजा मौला अॼु असांजे दर्द जो दाहूं अॼु असांजो आहूं असांजूं फरियादूं क़बूल फरमाए मुंहिंजा मौला अॼु असांजा आवाज़ मदीने ते पहुचा बुरा हूं बेकार हूं सर ते गुनाहनि जा बार आया मुंहिंजा मौला असांजो हाल जॾो वक़्तु पोयों मां ॼाणे मुंहिंजा मौला अल्लाह मग़फ़िर लना क़ब्ल मौत मुंहिंजा मौला मौत अॻ में माफ़ी बख्श वरहमना इंदल मौत वारे रहम तव्हांजो फरमा वला तुअज़्ज़िबना बादल मौत खां बाद पंहिंजे अज़ाब खां बचा वला तुहसिबना यौमल क़ियामा मुंहिंजा मौला क़यामत जे हारे हिसाब किताब खां बचा असांजे पर में पाई करे असांजो हाल जॾो थी हक़ जी तौफ़ीक़ करे सच जी तौफ़ीक़ करे मुंहिंजा मौला तूं ई हलाईंदड़ तूं ई ॾींदड़ तूं ई बख़्शींदड़ तूं ई महिरबान तोखे पंहिंजे शान जो वास्तो हिकिड़ा जो वास्तो बेनियाज़ जीअं करे सघे मुंहिंजा मौला असांखे महरूम न कर असांखे मक़बूल कर असांजे हाल ते रहम फरमा असांजो मुल दिलूं हक़ सां सादा आबाद कर मुंहिंजा मौला बुरा हूं बेकार हो गुनहगार हो अल्लाह मग़फ़िर ली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाब रहीम सल्लल्लाहु अलैहि खल्क़िही सय्यदना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही सहाबिही अजमईन आमीन आमीन बिजाह सय्यदुल मुरसलीन बिजाह सय्यदुल मुरसलीन ला इलाहा इल्लल्लाह सल्लल्लाहु अलैहि